तो साध संगत जी ध्यान जो भाई। आचार्य रजनीश ॾाढी प्यारी ॻाल्हि चवंदा आहिनि, ॾाढी सुठी ॻाल्हि चवंदा आहिनि, सुखी होने के लिए हमको बहुत कम चीज़ों की जरूरत है और दुखी होने के लिए बहुत बड़ा विशाल आयोजन चाहिए। दुखी होने के लिए बहुत सारे सामान चाहिए। सुखी थियण जे लाइ 4 शयूं काफ़ी। हिकिड़ा महात्मा केवल हथ में हिकिड़ी तुंबी खणी हलंदा पाणी पीअण जे लाइ, कमंडल वांगुरु पाणी पीअंदा। उन में हिकु ॾींहुं ॾिठो कुतो ज़बान सां पाणी थो पीए नदीअ में, अखियुनि में आंसू अची विया, उहो तुंबी खणी नदीअ में फिटी करे छॾियो। अरे मूंखे त भॻवान ॿ हथ ॾिना आहिनि, ही वीचारा बिना हथनि जे जानवर बि पंहिंजो जल पीता वठनि पिया ज़बान सां। हे मालिक, हेॾा साल मां इहा तुंबी गॾु लटकाईंदो रहियमि, धिक्कार, फिटी करे छॾियो। ठीकु आहे, हो त सन्यासी आहे, असां गृहस्थी आहियूं, पर ईमानदारी सां ॿुधायो संतोष आहे? धीरज आहे असांजे मन में? न आहे न। बसि इहो ई खणी वञिणो आहे। सत्संग ॿुधी करे खाली न हली वञूं। जहां कथा सुनी वहीं झाड़ी, घर आ गए पूरे खाली। जहां कथा सुनी वहीं डाली, घर आ गए पूरे खाली। इहो हिसाब न थे भाई, याद रखो।